आका सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम जन जी सीरत भी सोनी है तो सूरत भी सोनी। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत में जमाल आ तो सीरत में कमाल ही कमाल। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मक्की पाक में, बचपन मक्की पाक में, जवानी जा 40 साल मक्की पाक में गुजरिया। साईं जो उथण वेहण खाइण पीअण मक्के जा माण्हू सब हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी का वाकुफ आ। हुस्न में भी आला हो, अखलाक में भी आला हो, जमाल में भी आला, कमाल में भी आला। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गार जे अंदर अल्लाह जी इबादत कंदा। उते वही नाज़िल थी पारी इक़रा, पाण फरमाए मां अना बिकारी, मां पढ़ियल न है। हिन जो मतलब इहो न है तो हुजूर खे इल्म न हो। उम्मीह जो मतलब इहो आ त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलम ऐं स्लेट खणी कंहिंजे अॻियां गोॾा खोड़े हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़िया न। साईं जो को दुनिया में उस्ताद न, छो तो साईं जन कायनात में अव्वल नंबर में पहिरें नंबर। केॾो भी माण्हू पढ़ी पढ़ी मथे शेखुल हदीस थी वञे, पर जंहिं उस्ताद वटि क़ाइदो पढ़ियो आहे उहो शेखुल हदीस हो थी उन उस्ताद जी इज़त। साईं मुंहिंजो उस्ताद मूंखां मथे आहे, चूंकि कायनात में मुंहिंजे मिठे मोहम्मद खां मथे कोई न आहे। तंहिंजे करे हुजूर जो उस्ताद अल्लाह। इल्म एॾो हो त 1.25 लख नबीअ जो इल्म गॾु कयो, हेॾो मुंहिंजे मिठे मोहम्मद साईं जो इल्म सभिनी खां मथे। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़। साईं जी आवाज ॿुधा, लफ़्ज़ ॿुधा, घर में आया, जान में कप कपी। नबी साईं जी शादी थियल हुई, अम्मा ख़दीजा हुजूर जी रानी। पाण फरमाए खदीजा ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, मुझे मथा चादर ते विझो। मां ये आवाज ॿुधो त अम्मा खदीजा चयो साईं अवां भला माण्हू आयो, अवां सभिनी सां भलो हलंदा हो, तव्हां जेको न ॾींदो आहे तव्हां हुनखे ॾींदा हो। साईं तव्हां कंहिंसां ज़ुल्म न कयो आहे, सोना तूं भलो आहे, तोखे कुझु न थींदो। वठी आई तौरात जे आलम ॾे जेको अम्मा खदीजा जो सौट हो, हुनखे चई त मोहम्मद जी आवाज तो उन तौरात खोलियो, सदको वञा मदीने जे मीर जी तारीफ़ तौरात में भी लिखियल, इंजील में भी लिखियल, ज़बूर में भी लिखियल। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل। سبحان الله। घबराना खदीजा मोहम्मद अल्लाह जो आखिरी नबी। वक्त गुजरंदो वियो, साईं ने दफ़े कंबल पाए सुता पिया, जिब्रील आयो तो आवाज तो या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर। ओ मुंहिंजा महबूब उथी, फौरन उथी, फअंज़िर मानो के ड्रिजार, व रब्बक फकब्बिर पंहिंजे रब जी वॾाई जा नारा हण, रब जी तौहीद बयान कर। व अंज़िर अशीरतकल अक़रबीन, पंहिंजनि मिटनि माइटनि खे ड्रिजा। सफ़ा जबल जे चोटी ते चढ़ी सदको वञासि, मिठे मोहम्मद ऐलान या माशरल कुरैश। सब आया, नंढा वॾा पक्का पोड़ा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां पंहिंजे लाइ पुछे, मांखे सुञाणो था साईं? हा, मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब मक्की वारो। मां 40 साल तव्हांजे शहर में रहियो आहियां साईं। हा, इन 40 साल मां तव्हांजो हक़ो खाधो। चऊं साईं न, ज़ुल्म चई न, भला 40 साल जिंदगी जा गुज़री विया, मां तव्हां सां ठगी कई? चई साईं न। मां कूड़ ॻाल्हायो? चऊं साईं न। पासे का फौज थी अचे,
तांजे मथा हमलो कंदी यकीन कंदौ सखर जा मुसलमानो सभिनी हिक ज़बान सां जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता चौथा हिन जबल जे पासे का पर ये चौथा या फौज अचे थी असां ॾिसूं असां के फौज नजर न अची असां चवंदासीं असां जो अखियूं कूड़ियूं थी सघनि थियूं मोहम्मद तुंहिंजी ज़बान कॾहिं बि कूड़ी न थी थोरो ॾाढा त चओ सुभान अल्लाह एनो सच्चो पिया समझ हुजूर के अमानत रखी वींदा अमानतदार सोणो आ सच्चो आ हिक थींदी आ हिकिया जशन बिया मिशन साईं जावा अबू लहब खुशू मलाई इन सोने बार के 40 साल गुजरी विया जे प्रोग्राम लाए अल्लाह मबूस फरमायो वो प्रोग्राम पे बयान मक्के वारो मुझे हिकिड़ो प्रोग्राम साईं केड़ो आका सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम ने फरमायो मक्के वारो चहो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह 40 साल जेड़ो न 40 साल मुझे मिठे मोहम्मद सैयद सां जेड़ो चो मानू चवंदा न भाई मौलवी आलिम जमियत वारा झेड़े वारा न असां झेड़े वारा न आहियूं असां अमन पसंद आहियूं जेड़ो चो थियो मोहम्मद करीम कैसा जेड़ो न कयो हुजूर के भी सजो पिया समझन जेड़ो चो थियो शक्कर वारो जने कुरान लथो कुरान आयो मक्के वारा मोहम्मद जा दुश्मन न कुरान जा दुश्मन जेड़ो थी पयो हुजूर चो त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चो कामयाब थी वेंदो समूरा माण्हू भगा हलिया विया अबू लहब गुस्ताखी कई मुख्तसर कंदो हलाल पोयां ॿिया बि वेठा आहिनि इहा ॻाल्हि मशहूर थी वई हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ज़माने में मक्के पाक में वॾा कपड़े जा दुकान हुयसि सामान वठण वारो आयो हो जीअं जो मोटो कंहिं चयसि अबू बकर ॻाल्हि ॿुधई कहिड़ी कल मोहम्मद ऐलान कयो आहे त मां अल्लाह जो रसूल आहियां ऐं चवे थो त अल्लाह खां सवा कोई माबूद कोन्हे अल्लाह अल्लाह सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु कपड़ा कोन खोलिया दुकान कोन खोलियो तेज तेज आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरवाजो खड़कायो मुंहिंजो सोनो नबी सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद निकिरी आया पाण फरमा अबू बकर ने आवाज़ जैसे मां ॿुधो तम त तव्हां चओ था मां अल्लाह जो नबी आया पाण फरमायूं आओ अबू बकर वारे वा यार अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो देर न कई न दलील घुरी न पासो कई न मुबाइसो न को मोजज़ो घुरियई हुजूर फरमायो मां अल्लाह जो नबी आया देरी न कयई उते जो ते पाण लॻो चईंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह